शहीद गाज़ी असांजो फ़ख्रु आहिनि। शहीदनि जो एहतराम हर पाकिस्तान जे लाइ मुक़दस आहे ऐं अॼु जो अमन ऐं आज़ादी इन्हनि शहीदनि जी क़ुर्बानियुनि जो नतीजो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो GHQ में जवाननि ऐं एज़ाज़ विरहाइण वारी तक़रीब खे ख़िताब संदसि चवण आहे त शहीदनि जूं क़ुर्बानियूं मादरे वतन लाइ बेनज़ीर ऐं नाक़ाबिले फ़रामोश आहिनि। तक़रीब में आर्मी चीफ ऑफिसरनि ऐं जवाननि खे सितारा इम्तियाज़ ऐं मिलिट्री तमग़ा बिसालत सां नवाज़ियो। उमरकोट जो क़ौमी तकईन 213 ते नंढी चूंड लाइ वोटिंग जो अमल जारी। पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। 6,08,000 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। 498 पोलिंग स्टेशन क़ाइम कयूं वियूं। पीपुल्स पार्टी उम्मीदवार सबा टालपुर ऐं PTI ऐं GDA जे हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार लाल माली विच में चोटी जो मुक़ाबलो। सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख़्त कया विया। NA 213 जी सीट PP जे नवाब यूसुफ टालपुर जे लाॾाणे खां पोइ ख़ाली थी हुई। छप्पा गांव दा कोन है कि पछा अंदर छोटा जो भाई तलक कलामी थी पे ना ता इससे चेयरमैन ता के जोड़े कोन डेकोरेटिया पर मां इतना जाए ना असल में पोलिंग ता जो पोलिंग के अंदर ट्रेन कानून मुकम्मल तो खिलाफत दिया ता UC चेयरमैन थी करेगी पोलिंग के अंदर कियो दा जो लाके खाई साइन हो जा तेरी तो बाहर चुप तेरी बात तो उमरकोट जी क़ौमी तक NA 213 ते नंढी चूंड कुंडरी जी पोलिंग स्टेशन इब्राहिम रंद ते उम्मीदवार लाल मालई ऐं GC चेयरमैन अमीर हसन ख़ासकेली विच में छिकताण। आज़ाद उम्मीदवार लाल मालई पारां PPG UC चेयरमैन ते धांधली जो इल्ज़ाम। प्रिज़ाइडिंग ऑफिसर पोलिंग स्टेशन अंदर मौजूद PPG UC चेयरमैन अमीर हसन ख़ासकेली के ॿाहिरि कढी छॾियो। DRO मौजूद पोलिंग स्टेशन इब्राहिम रंद में पुरअमन माहौल में जारी रहे। कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न थींदी। हर शिकायत ते फौरी अमल थींदो। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में ॿितरफ़ी फॉरेन ऑफिस मुशावरत जो सिलसिलो 15 सालनि खां पोइ बहाल थी वियो। बांग्लादेशी मीडिया मूजिब पाकिस्तान ऐं बांग्लादेश जी परॾेही वज़ारत जो मुशावरती इजलास अॼु ढाका में थींदो। मुशावरती इजलास में ॿिन्ही मुल्कनि जा परॾेही सेक्रेटरीज़ वफ़दनि जी क़यादत कंदा। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार पारां अप्रैल जे आख़िरी हफ़्ते में बांग्लादेश जे दौरे जो इम्कान। सुप्रीम कोर्ट में 9 मई जी जवाबदारनि जी ज़मानत रद्द करण लाइ पंजाब हुकूमत जी अपीलुनि ते ॿुधणी। चीफ जस्टिस यहया आफरीदी वाज़े कयो त सुप्रीम कोर्ट 9 मई जे जवाबदारनि जी ट्रायल जी मॉनिटरिंग न कंदी। वकील लतीफ़ खोसा चयो त 4 महीननि में ट्रायल मुकमल करण जे हुकुम ते एतिराज़ आहे। अदालत पुलिस वधीक मज़बूत पेश करण जी हिदायत कई। ॿुधणी मुलतवी करे छॾी। आलमी बैंक पाकिस्तान जे टैक्स निज़ाम के इंतहाई गैर मुनसिफानो करार ॾींदे ज़ोर भरियो आहे त मिल्कियत खे असराइते तरीक़े सां टैक्स नेट में आंदो वञे ऐं उन जी दुरुस्त दाख़िला टैक्स लॻाई वञे। आलमी बैंक मूजिब पघारदार तबिके ते वधंदड़ बार सिर्फ़ उन ई सूरत में घटिजी सघे थो जॾहिं टैक्स नेट खे वधायो वञे ऐं सॼी आमदनी खे उन में शामिल कयो वञे। ओगाड़ी जे निज़ाम में सुधारनि जी ज़रूरत आहे। ईरान में क़त्ल थियल 8 पाकिस्तानियुनि जा लाश पंजाब जे शहर बहावलपुर पहुचाया विया। ख़ासि जहाज़ ज़रिए लाशुनि खे बहावलपुर एयरपोर्ट आंदो वियो जिथां वारसनि हवाले कया विया। ईरान जे शहर सिस्तान फायरिंग में मारिजी वियलनि में दानिश, दिलशाद, जाफ़र, नासिर, नईम, मोहम्मद ख़ालिद ऐं मोहम्मद जमशेद शामिल। तकरारी केनालनि ख़िलाफ़ सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में एहतिजाज जो सिलसिलो जारी। कराची बार जे सॾ ते वकील तंज़ीमुनि पारां अॼु कराची खां बबरलुई बाईपास ताईं रैली कढी धरणो हंयो वेंदो। कराची सिंध बार काउंसिल मलीर बार जा वकील सिंध कोर्ट जी नई बिल्डिंग मां काफ़िले जी सूरत में निकिरंदा। शहीद भुट्टो जस्कम समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां वकीलनि जे धरणे जी हिमायत भरपूर शिरकत जो ऐलान। अॻवान जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार हिक सूबे खे ॿिए सूबे सां विढ़ाए रही आहे। केनालनि जो मनसूबो सिंध लाइ कब्रिस्तान आहे। अहिड़े मनसूबे खे कंहिं बि सूरत में क़बूल नथो करे सघिजे। केनालनि वारो मनसूबो फौरी तौर ते वापसि वठण जो ऐलान कयो वञे।
पंजाब हुकूमत हारियुनि लाइ कणक रिलीफ पैकेज जो ऐलान करे छॾियो। सिधी रीत कणक सपोर्ट फंड तहत 5,50,000 हारियुनि लाइ 15 अरब रुपयनि जा फंड मंज़ूर कया विया। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो चवण त हारी खे तकलीफ़ थियण न ॾींदासीं। जेकॾहिं हारी कणक पोखियो त हारी खे पूरो मुआवज़ो ॾिनो वेंदो। हारी असांजा भाइर आहिनि, असां हर हालत में हारियुनि सां गॾु आहियूं ऐं रहंदासीं। बलूचिस्तान के मुख्तलिफ शहरन में धार रोड हादसा, 4 ॼणा फौत, 5 माण्हू सख्त जख्मी। दालबंदीन के इलाके में कार ऐं ट्रॉलर विच में टक्कर थी पियो। हादसे के नतीजे में कार सवार 2 ॼणा मौके ते फौत ऐं 3 ॼणा जख्मी थी पिया। मच वेझो रिक्शा ऐं ट्रक में टक्कर थियण सबब 2 ॼणा फौत, 2 माण्हू जख्मी थी पिया। इतला मिलण ते पुलिस पहुची फौतिन जा लाश ऐं जख्मिन के अस्पताल मुंतकिल करे छॾियो। तलहार भरिसां अक्रम कैनाल में गुज़रियल ॾींहुं ॿुॾी वियल 2 नौजवाननि मां हिक ॼणे जो लाश हथ अची वियो। लाश जी सुञाणप तलहार जे ॻोठ सुलेमान थेबो वासी नौजवान इमरान थेबो नाले सां थी। ॿिए नौजवान जो पतो न पइजी सघियो। टंडे मस्ती भरिसां रोहिड़ी कैनाल मां लुढ़ंदड़ लाश हथ। लाश जी सुञाणप लुकमान टामरी वासी मोहम्मद यूनिस टामरी नाले सां थी। ऐं सिंधड़ी में पानी की खोट खिलाफ दरड़ो शाख जे आबादगारनि जो धरणो। आबादगारनि सामारो स्टॉप ते धरणो हणी मीरपुर ख़ास खिपरो मेन रोड ब्लॉक करे छॾियो। आबादगारनि जो चवण आहे त 3 महीननि खां शाख बंदि आहे। पाणी हूंदे बि शाख न पई खोली वञे। पाणी फुड़े लाइ परेशान थी विया आहियूं। जेसिताईं शाख न खोली वेंदी धरणो जारी रहंदो।